लीकार खुशामदी चूं था। सरमद ख़ान असांखे ॿुधनि पिया साईं वञी महिरबानी। डॉक्टर सबिका सम्झाइनि तव्हां लिखियो आहे अली आजिज़ अव्हां जो उस्ताद आहे। जी बिल्कुलु अली आजिज़ शाइरीअ जे लिहाज़ खां मुंहिंजो उस्ताद आहे। डॉक्टर सबिका सम्झाइनि तव्हां लिखियो आहे वाह साईं वाह ख़ूबसूरत गीत। अली ख़ान असांखे ॿुधनि पिया साईं तव्हांजी तमामु घणी महिरबानी। अली नवाज़ जलालानी असांखे ॿुधनि पिया असांजा सीनियर ऐं मोहतरम उस्ताद आहिनि साईं अली नवाज़ साईं तमामु घणी महिरबानी। असद अली ॿुधनि पिया साईं वञी महिरबानी। इंडस रेडियो पनेरी असांखे ॿुधनि पिया वञी महिरबानी। तनवीर बलोच असांखे ॿुधनि पिया साईं वञी महिरबानी। तनवीर बलोच ऐं तव्हां लिखियो आहे वाह अदा वाह जियो सदाईं ख़ुशि रहो। वॾी महिरबानी भाउ मुंहिंजी। अव्हां जे साम्हूं असां फेसबुक असांजे रेडियो मेरा रेडियो नेटवर्क जो पेज आहे उन पेज जी लिंक शेयर कई आहे। इन लिंक ते वञी तव्हां इन पेज खे लाइक ज़रूरु कंदा। हाजी सफ़ीर अहमद चन्ना असांखे ॿुधनि पिया वञी महिरबानी। शहनवाज़ सोलंगी ऐं तव्हां लिखियो आहे दरगाह सैयद हसन अली शाह खां शहनवाज़ सोलंगी। अब्दुल जब्बार ॿुधनि पिया वञी महिरबानी। अब्दाबास काज़मी बहितरीन रेडियो जी दुनिया जा बहितरीन शख़्सियत बहितरीन किरदार ऐं बहितरीन दोस्त साईं आबिद अब्बास काज़मी खे असां ख़ुशामदी चऊं था। शहनवाज़ सोलंगी ॿुधनि पिया वञी महिरबानी। अली आजिज़ आहिनि तव्हां लिखियो आहे लख कुर्ब प्यारा एहसास प्रोग्राम में शामिलु करण लाइ। छो साईं इन में कुर्ब जी का बि ॻाल्हि कोन्हे। तव्हां असांजा बहितरीन दोस्त ऐं मुंहिंजा सीनियर जेके आहियो उस्ताद बि आहियो ऐं मुंहिंजा सीनियर दोस्त पिणु आहियो। अनीश एसराणी ॿुधनि पिया वञी महिरबानी। नवाज़ सुमरो असांखे ॿुधनि पिया। नवाज़ साईं अमां ख़ुशि आहियो ॿियो ख़ैरु आहे। अली नवाज़ सरवरी ऐं तव्हां लिखियो आहे शाहिद सुमरो जावेद ख़ासि केली तुफ़ेल चांडियो फराज़ ब्रह्माणी भाग्यो जमाली राजू गुजर इमरान मरी सॼी संगत अव्हांजो प्रोग्राम ॿुधी रही आहे ऐं प्रोग्राम खे पसंदि करे रही आहे। सलाम चवनि पिया साईं वालेकुम सलाम। वरी महिरबानी भाउ सभिनी सजणनि जी। डॉक्टर सबिका सम्झो आहिनि तव्हां लिखियो आहे ज़बरदस्त सर। वॾी महिरबानी डॉक्टर सबिका सम्झो। बख्तियार अली आहिनि बख्तियार अली बलोच तव्हां लिखियो आहे अस्सलाम वालेकुम क्या हाल है भाई अल्हम्दुलिल्लाह असां बिल्कुलु सही आहियूं। अव्हां लिखियो आहे सब सुनने वालों को मेरी तरफ से प्यार भरा सलाम। मेरे साथ दुबई से मौलाई साईं बख्श खोसो आपको प्रोग्राम सुन रहे हैं और आपको सलाम कह रहा है। कंदकोट से प्यासी अब्दुल जब्बार खोसो को भी मेरी तरफ से सलाम कबूल। भाउ वॾी महिरबानी अॼु सलाम ऐं सनिया पहुची चुका। सागर अमीर हैदर असांखे ॿुधनि पिया। सागर अमीर तव्हांजी तमामु घणी महिरबानी। अली आजिज़ साईं तव्हांजी बि तमामु घणी महिरबानी। इमरान अली असांखे ॿुधनि पिया। इमरान अली तव्हांजी तमामु घणी महिरबानी। हुबदार अली आहिनि तव्हां लिखियो आहे अस्सलाम वालेकुम या अली मदद हैदरी हुबदार वालेकुम सलाम मौला अली मदद लख कुर्ब भाउ। नदीम अली शर आहिनि तव्हां लिखियो आहे डॉक्टर फ़तह अली शर वॾी महिरबानी साईं। डॉक्टर फ़तह अली शर बि अव्हां सां गॾु असांखे कराइनि पिया संदसि वॾी महिरबानी वॾा वड़। इमरान अली बलोच आहिनि तव्हां लिखियो आहे इमरान अली बलोच सॉन्ग अहमद मुगल का प्ले करें। बिल्कुलु साईं अहमद मुगल खे प्ले करण जी कोशिशि कयूं था। एस अहमद लगारी ॿुधण में वञी महिरबानी। तनवीर बलोच आहिनि तव्हां लिखियो आहे बिल्कुलु असां शेयर कयो आहे दोस्तनि खे। वॾी महिरबानी तनवीर भाउ तव्हां प्रोग्राम खे शेयर कयो लख कुर्ब। इमरान बलोच आहिनि तव्हांजी महिरबानी। तनवीर आहिनि तव्हां लिखियो आहे वॾी महिरबानी सर लख कुर्ब। शाहिद अली ज़रदारी तव्हांखे सलाम चवनि पिया साईं वॾी महिरबानी। शाहिद अली खे असांजी तरफ़ां में सिक भरियो सलाम। साईं अली आजिज़ पंहिंजी ख़ूबसूरत शाइरीअ जे इंतख़ाब में लिखनि था मिहोगीअ जी मुंद आया हेल सुकार। मिहोगी जी मुंद आया हेल सुकार वार वतन ते वाग तूं अॼु छेला छोड़े रुनस अणभा आहिनि वार वतन ते वाग तूं खिखड़ीअ पोतीअ खूह ते अॼु धोतम दिलदार वार वतन ते वाग तूं आणींदी अॼु मौत खे मन जी हीअ माठार वार वतन ते वाग तूं जेॾियनि साम्हूं जनर ते कई तुंहिंजी त पचार वार वतन ते वाग तूं।
थीवे दीदार ओदा थीवे न थीवे न हयाती दा एतबारे आखे कासिर नवाज खाजदा मेहमान मेरा दिलदारे महबूब लाई मेहंदी महबूब लाई मेहंदी महबूब लाई मेहंदी महबूब लाई कर खून मेरी दिल दी खुशी दा सोहणे शादी रचाई मेहंदी महबूब लाई मेहंदी महबूब लाई मेहंदी महबूब लाई मेहंदी महबूब लाई कर खून मेरी दिल दी खुशी दा सोहणे शादी रचाई मेहंदी महबूब लाई मेहंदी महबूब लाई मेहंदी महबूब लाई मेहंदी महबूब लाई वसते घर को जाड़ छोड़ा मैं कूदी दे मार छोड़ा वसते घर को जाड़ छोड़ा मैं कूदी दे मार छोड़ा मोहती जंज है आई मेरी मौत है आई मेरी महबूब लाई मेरी महबूब लाई कर खून मेरी दिल दी खुशी दा सोहणे शादी रचाई मेरी महबूब लाई मेरी महबूब लाई मेरी महबूब लाई मेरी महबूब लाई सोहणे मोदे मिठड़े थी दे अंदर दे कालड़े थी दे सोहणे मोदे मिठड़े थी दे अंदर दे कालड़े थी दे जदहा दुनिया लुटाई तदहा समझ है आई मेहंदी महबूब लाई मेहंदी महबूब लाई दिल दी खुशी दा सोहणे शादी रचाई मेहंदी महबूब लाई मेहंदी जी हाँ प्रोग्राम जे आख़िरी पलनि में कुझु दोस्त शामिल थी चुका आहिनि उन्हनि खे पिणु यादि कंदा हलूं तनवीर बलोच आहिनि तव्हां लिखियो आहे बिल्कुलु असां प्रोग्राम शेयर कयो आहे दोस्तनि सां वॾी महिरबानी भाउ लख कुर्बामा जा तनवीर इंडस रेडियो आहिनि इंडस रेडियो पनेरी जे सत तरफ़ां अस्सलाम वालेकुम क़बूल पवनि वॾी महिरबानी भाउ इंडस रेडियो नेटवर्क अनवर अली शर ॿुधनि पिया साईं अव्हांजी महिरबानी तनवीर हैदर आहिनि तव्हां लिखियो आहे तनवीर हैदर शर वॾी महिरबानी तनवीर साईं अव्हांजी डॉक्टर सबिका समीज आहिनि तव्हां लिखियो आहे साईं सागर जे आवाज़ में
अव्हांजो गज़ल प्ले करियो त कुर्ब। वॾी महिरबानी डॉक्टर सविका सम्झो तव्हां असांजी हुन गज़ल खे पसंदि कयो। बहरहाल अॼु असां सागर सिंधी जो गीत प्ले करे चुका आहियूं तव्हांजे साम्हूं। अव्हांजी सुंदर समातुनि खे ई आवाज़ु छुई बि रहियो आहे। तनवीर हैदर बलोच आहिनि। तनवीर हैदर बलोच तव्हां लिखियो आहे नाइस सॉन्ग अदा, वॾी महिरबानी। अब्दुल हफ़ीज़ ॿुधनि पिया, जी महिरबानी। डॉक्टर सविका सम्झो तव्हां लिखियो आहे सर मुंहिंजी सिस्टर तानिया गजू सलाम पई चए सर कॾहिं अचो मीरपुर ख़ासि त दावत हुजे अव्हांखे, वॾी महिरबानी। डॉक्टर सविका सम्झो लख कुर्ब। डॉक्टर सविका सम्झो तव्हां लिखियो सर ख़ुदा हाफ़िज़। सलमान जट ॿुधनि पिया, जी महिरबानी। लाला सरफराज़ ॿुधनि पिया, जी बि तमामु घणी महिरबानी। त इन ते प्रोग्राम शबे महिराण जा समूरा सुर हवाउनि में विकिरी पंहिंजी मंज़िल माणे चुका। हाणे असां अव्हां खां मुर्गी मोकिलियूं पिया। सिक साथ प्यार पिरी सलामत, जुदायूं आहिनि ई कोन सदाईं गॾु। महबूब ला